अचो त मां तव्हांखे सिंध ऐं हिंद जे अमर रागी मास्टर चंद्र जो घर घुमायां। मास्टर चंद्र हिकु ई वक़्तु रागी, शाइर, मौसीकार ऐं अदाकार हो, जंहिं मुनफ़रद राग जे ज़रिए वॾी मञता माणी। मास्टर चंद्र असुल साहिती परगिणे जे शहर ठारूशाह जो रहवासी हो। हीउ ठारूशाह शहर आहे ऐं हीउ उनजो तारीख़ी हाई स्कूल आहे ऐं उन जे बिल्कुलु साम्हूं मास्टर चंद्र जे यादि में ठहिरायल मास्टर चंद्र गेट आहे। उन गेट जे हेठां गुज़िरिबो त साम्हूं घिटीअ में पकियूं जायूं नज़र ईंदियूं, जेके उन वक़्त जी शाहिदी ॾेई रहियूं आहिनि त उन दौर जा माण्हू केॾा न सुखिया ऐं सताबा हुआ। उन्हनि जायुनि में हिकु जाइ ते मनसिख महल लिखियलु आहे। हीउ मनसिख महल मास्टर चंद्र पंहिंजे पुट मनसिख लाइ 1945 में ठारायो हो। बाद में संदसि उहो पुटु मनसिख देहांत करे वियो। उन महल जे आॾो सनड़ी घिटी गुज़रे थी ऐं उन घिटीअ में हिकु ख़ूबसूरत घरु नज़र अचे थो, जंहिंजे आॾो पुराणे दौर जो दरवाज़ो बि इंतिहाई ख़ूबसूरत आहे ऐं उन दरवाज़े ते लिखियलु आहे मास्टर चंद्र वलीराम। मुंहिंजो नालो हाजी अख्तर हुसैन ख़ानज़ाद आहे। सन 1947 खां वठी मास्टर चंद्र जी जनम भूमि में असां रहाइश पज़ीर आहियूं ऐं हिन जी अंदरां तव्हांखे विज़िट करायूं था। मास्टर चंद्र जो घर बि साॻी हालत में आहे। कचो पको घरु, चूने सां ठहियल भितियूं, काठ सां ठहियल छित। उन जी छित जी सूंहं बि साॻी आहे, पर उन हेठां हाणे मास्टर चंद्र नथो रहे, पर हाणे हिन घर में हाजी अख्तर ख़ानज़ादो रहे थो, जंहिं मास्टर चंद्र जे घर खे साह सां सांढे रखियो आहे, छाकाणि त हू मास्टर चंद्र जो आशिक़ु आहे। हे खोले ॾियो इंतिज़ामिया खे चयो, असां हिन जाइ में रहणु लॻासीं। असांखे को ख़बर कोन हुई त हीअ जाइ कंहिंजी आहे कंहिंजी न आहे। सिंधी सिखो, असांखे सिंध में रहणो आहे ऐं सिंधी सिखणी आहे। मुंहिंजो औलाद 4 साल सिंधी पढ़ी, मुंहिंजो पुट बि मैट्रिक सिंधीअ में कई, मुंहिंजी हीअ डोटरी आहे अहल बैत स्कूल मां सिंधीअ में मैट्रिक कई आहे, 35 क्लास में। हुन घर जी बाक़ाइदा सार संभाल रखी घर खे जीअं जो तीअं रखण जी हर मुमकिन कोशिशि कई आहे। मास्टर चंद्र जे घर जा 2 तबका आहिनि। घर जे हेठां खां मथे चढ़ण लाइ ॻाढ़ियुनि सिरनि सां बहितरीनु ॾाकणु ठहियलु आहे, जंहिं ते पेर रखी मथे घर जे ॿिए हिसे ते पहुचिजे थो, जिते 2 कमरा आहिनि, जिन मां हिकु कमरे में मास्टर चंद्र जो जनमु थियो ऐं मास्टर चंद्र हिन ई कमरे मां 1907 में दुनिया खे पंहिंजी अखि सां ॾिठो। उहो कमिरो अॼु बि जीअं जो तीअं ई मौजूदु आहे। घर में मुख़्तलिफ़ हंधनि ते भितियुनि में ॾींहंनि खे रोशन करण लाइ ठहियल जारा बि मौजूदु आहिनि, जिन जारनि में ॾीया रखी घर खे रोशन कयो वेंदो हो। मास्टर चंद्र जे घर जी मुहाड़ीअ में चिटसाली अॼु बि वणंदड़ आहे, जेका कारीगरनि इंतिहाई प्यार ऐं महिनत सां चिटे घर खे सूंहं बख़्शी हुई। बरे सगीर जे विरहाङे हिन धरतीअ जे सीने खे वढ ॾिना, जंहिं सभु मास्टर चंद्र बि सिंध छॾे हिंद हलियो वियो, पर हिन कॾहिं बि पंहिंजी जनम भूमीअ खे न विसारियो। मास्टर चंद्र जॾहिं पंहिंजी जनम भूमि ठारूशाह खे छॾियो त उनखां पोइ पहिरियों भेरो 1956 ईस्वीअ में ही ॿीहर फीडर ट्रेन ज़रिए पंहिंजे शहर ठारूशाह पहुतो। हज़ारे माण्हुनि संदसि इस्तक़बाल कयो। ठारूशाह जी रेलवे जंक्शन सॼी माण्हुनि सां भरियल हुई ऐं उन्हनि इस्तक़बाल कंदड़ माण्हुनि में मास्टर चंद्र जो घर संभालींदड़ हाजी अख्तर ख़ानज़ादो बि हो, जंहिं मास्टर चंद्र खे पंहिंजे घर में रहायो ऐं जेतिरा ॾींहं मास्टर चंद्र ठारूशाह में रहियो, एतिरा ॾींहं राति जे वक़्तु राग जी महफ़िल हाई स्कूल जे ग्राउंड ते लॻंदी रही। इन खां पोइ असांखे सन 1955 में कुझु माण्हू आया त हिन जाइ जो मालिक अचे थो जेको हिन में छॾे वियो आहे। असां चयो त बेशक अचे। कुझु माण्हू चयो त कब्ज़ो करे छॾींदो,
कुझु ॾींहं पिया अचा असां चवंदा कब्ज़ो छो कंदा उन्हनि खे उहे हलिया विया उते रहिजी विया उन्हनि खे सुठी मिली वियूं मिल्कियतूं जायूं बहरहाल असां जाइ ख़ाली करे छॾीसीं जॾहिं स्टेशन ते पहुतासीं शहर में गहमा गहमी हुई शहर में घटि में घटि 40-50 टांगा हलंदा हुआ ठारूटा में त हर माण्हू ख़ुशी में टांगनि खे बि सिंगारियो बहिराड़ीअ जा माण्हू उठनि ते बि आया घोड़नि ते बि आया मूंखे बि माण्हू जेके असांखे ॿुधाइण आया उहे वठी विया मूंखे जॾहिं स्टेशन ते काॾे ते बीठो पोइ रेल दॿे जे साम्हूं त पोइ हेठि लथो त माण्हू हुनखे चिंबड़ी वियो पूरी तरह सां चिंबड़ी विया उन पोइ मूंखां पुछियो त माण्हुनि चयो त हे घर में तव्हांजे में हे रहंदा मूंखां मूंखे सिंधी ईंदी पोइ हुन मूंखे चयो त मुंहिंजी जाइ पट आहे या वजूद आहे मां चयो साईं वजूद आहे उहो हैरान थी वियो जे मां उतां इहो सोचे हलियो त मुंहिंजी जाइ पट पई हूंदी कची जाइ आहे पट हूंदी हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे थी विया आहिनि 65 साल घणा 65 साल पहिरें जो किस्तो आहे नेठि साईं हुतां टांगे में अॻिते स्टेशन जे साम्हूं प्लाट पियो आहे हुते हुनजो वॾो जोशपुर सां इस्तक़बाल थियो वॾी ढोल शरणाइनि सां वॾियो याने असां ज़िंदगी में उन ज़माने में अहिड़ो इस्तक़बाल न ॾिठो जॾहिं हू आयो त टांगे में मूंसां गॾु विहारियो सिधो सिधो अची पाण चयो त हिते बीहार टांगे खे रोड ते बीहारियो सिधो तकिड़ो आयो दर जे मथां पंहिंजी तख़्ती ॾिठी तख़्ती ॾिसण खां पोइ हुन यकदमि सजदो करे ऐं तमामु ख़ुशि थियो वरी अंदरि हलियो त भितुनि खे पियो चिंबड़े जंहिं कोठीअ में हुनजी जनम भूमि हुई उन कोठीअ में उहो किरी पियो ऐं अॼु ताईं उहे सिरूं आहिनि जेके मुंहिंजी पैदाइश हुई चयो हिते मुंहिंजी माउ जी खत हुई हिननि सिरुनि ते मां पैदा थियो जनम थियो उहे सिरूं अॼु ताईं मौजूदु आहिनि कुझु आगुर में जेके सिरूं हुयूं असां उल्ट पुल्ट करे उन्हनि सिरुनि ते आणणु कोशिशि कंदा आहियूं त उहा ई शइ लॻे हुनखे ज़ाया न थिए न त असां कराए सघूं था ॿी पर छणाए सघूं था मगर न ऐं असांजी हर शइ जी कोशिशि आहे उहा ई काठ हुजे उहे ई दर हुजनि उहा ई हुजे भली भॻल हुजनि टुटल हुजनि कहिड़ा बि हुजनि उहे ई हुजे तव्हां मथे बि ॾिसी आया हूंदो तव्हां चवंदो त हिते नई जाइ ठहियलु आहे ऐं हींअर कुझु बरसातिनि में एतिरी डैमेज जाइ थी वेंदी आहे जो हिते कामूं आहिनि हे कामूं हेठि झुकी वेंदियूं आहिनि पोइ जैक सां मथे खणी हिते कबट हुआ दरियूं हुयूं उहे बंदि कराए असां उन्हनि खे जैक सां मथे खणाए ओरिजिनल हालत में आणींदा बरसाति में हे फ़र्क़ु एतिरो थी वियो जो माण्हू खां मथे एतिरो किरी पियो हेठि गप हुई माण्हू कढी असां कारो कढी पोइ हेठि मां 300 मण ॾोह खणी आयो जेको भितुनि ते मां ॾोह हणियो घाट खणी आयो उन खां पोइ जॾहिं हुन पंहिंजी दर ॾिठो हेॾे घुमियो होॾे मां हुनखे चयो साईं 3 ॾींहं जाइ खाली आहे तव्हांजी का बि शइ हिते हुजे तव्हां बेशक राति हिते रहो पंहिंजी खणी वञो मगर हुन मूंखे हैरत सां ॾिठो ऐं एतिरो ख़ुशि थियो तो तमामु घणो हुन चयो त मां मनसक महल ठारायो मुंहिंजा 2 पुट हुआ कन्हैया लाल मनसक मुंहिंजा 2 पुट गुज़ारे विया दर ते मां कन्हैया लाल लिखियो ऐं हिन ते मूं मनसक महल ठारायो सन 1945 में अञा असां चङी तरह राहिश बि न कई हुई मनसक महल में ऐं उहे बि 2 भाइर रहंदा हुआ पोइ जाइ घुमियो तमामु एतिरो ख़ुशि हो 3 ॾींहं ताईं ईंदो रहियो नलके जो पाणी पीअंदो रहियो तमामु घणो ख़ुशि थियो मगर शहर वारनि हुन जी तमामु हौसला अफ़ज़ाई कई ऐं तमामु सारायो पोइ हुन स्कूल जे हाई स्कूल में जिते पार्क आहे उते स्टेज सजायो 3 ॾींहं ताईं हुन प्रोग्राम कयो पोइ स्कूल में वठी हलियो मां हुन सां गॾु हुउसि हिते हिननि 4 क्लासनि में मां सिंधी पढ़ियो मां चयो त मां बि हिननि 4 स्कूल क्लासनि में सिंधी पढ़ियो आहे उन खां पोइ अॼु ताईं असांजो उन्हनि जी फैमिली सां राब्तो आहे ऐं सभु फैमिली वारनि सां असां मुंहिंजो पुटु हींअर गुज़ारियो जून में त हुन सां एतिरो हुननि जो राब्तो हो डेली ने फेसबुक ते ॻाल्हाईंदो हो
कुछ 2-3 साल पहिरें मूंखे टेलीफोन कई अमेरिका मां त हिकिड़ी अहम शख़्सियत अचे थी, तव्हां हुनखे प्रोटोकॉल ॾिजो। असांजो बिल्कुलु ॾींदासीं। ईमान थी हिकिड़ी माई जो नालो 80-90 साल जी उमिरि आहे, पेशे जे लिहाज़ सां इंजीनियर आहे। हुनजो पुटु आहे संजय दत्त, जेको एशिया जी ख़बरूं पढ़ंदो आहे CNN में। मूंखे कार्ड बि ॾेई विया उहे, ऐं पोइ हुनखे मां सॼो शहर घुमायो। हुन चयो त हिंगोरो पाड़ो हो असांजो, हे त ठारूशा उहो आहे ई कोन्हे को जेको पहिरें ठारूशा। हे छा थी वियो आहे? ठारूशा खे केरु चवण वारो कोन्हे। हिते ॾिम जा वण हुआ, एतिरा वण हुआ जो हद खां वधीक चपे चपे ते वण हुआ। वण काॾे विया? मां चयो सभु कपराए छॾिया। सॼा माण्हू कपे खणी विया। साईं सॼो घुमायोसीं, हुनखे फिरायोसीं, मगर हुनखे वीचारी खे मज़ो न आयो। चए त मां त अलाए छा आसिरो करे आयुसि त पंहिंजी जनम भूमि ॾिसंदुसि। चए हुते बाज़ारि हुई, मां भुॻड़ा वठणु वेंदी हुअसि त हुनखे मां चयो त हाणे हिंगोरो पाड़ो मां सभिनी खां पुछे हिते मुक़ाम हुन ज़माने जो त को माण्हू ई कोन्हे को। असांखे बि उन्हनि जे ख़त किताब। बहरहाल मास्टर चंदुर जॾहिं हितां वियो ठारूशा खां, हुन असांखे ख़त लिखिया 5-6, शुक्रियो अदा कयो। मगर उहो ख़त बि असांजा ज़ाहिर थी वियो। हाणे 70 साल 72 साल थी विया आहिनि, किथे ख़त खे रोकियो अथई। उन खां पोइ तमामु ख़ुशि थी वरी पाणी खणी वियो नलके जो ऐं चए त मां एतिरो ख़ुशि आहियां, तव्हां वटि इहा चांहि आहे, मां तमामु घणे में घणो ख़ुशि आहियां तव्हां सां, ऐं मां तमामु मुतमिन थी वञा थो। ऐं हितां पोइ वियो, पोइ ख़त लिखिया। अॼु ताईं असांजे हुनजे पुटनि सां राब्तो आहे। असां उनखे कीवाली के हेठि चवंदा आहिनि, उहो असांखे चवंदा आहिनि। मुंहिंजो पुटु उन्हनि सां 8 ॾींहं 4थे ॾींहुं ॻाल्हाईंदो ॿोलाईंदो, सॼो कुझु थींदो। हाणे मां बि त नज़र न आहे, इन करे हाणे मां हिन ते किताब बि लिखणु शुरू कयो, मास्टर चंदुर ऐं संदसि घर, जेको अधु में ई रहिजी वियो आहे। पूरो मां किताब न लिखी सघियुसि। मास्टर चंदुर, हुनजो अवान लिखियो आहे मास्टर चंदुर ऐं संदसि घर, त हुनजे हवाले सां मां लिखियो आहे। तमामु मूंखे त ख़ुशी थींदी आहे हिन जाइ में रहण सां, तमामु ख़ुशी थींदी आहे। ऐं रिपेयर मां एतिरी कराईंदो आहे, हिनजी 2-4 सालनि में तमामु वधि में वधि रिपेयर कराए। हाणे मां गर्मीअ जे करे छुटियो आहे, वरी रंग रोगन कराईंदो, तव्हांखे दोस्तनि खे दावत ॾिबी, तव्हांखे विज़िट कराइबो, सॼो कुझु कराइबो। ऐं हज़ारे माण्हू मास्टर चंद्र खे ॿुधण लाइ ईंदा हुआ। अॼु बि ठारूशा शहर मास्टर चंद्र लाइ उदास आहे। इहा जाइ बि मास्टर चंद्र जा क़दम चुमण लाइ आती आहे, जिते संदसि जनमु थियो हो। पर मास्टर चंद्र जो रूह त हिते आहे, पर जिस्म नाहे रहियो। सिंध जे अमर रागी मास्टर चंद्र खे हितां जे माण्हुनि कॾहिं बि नाहे विसारियो। अॼु बि वॾे अंग में माण्हू संदसि घर ॾिसण ऐं खेसि यादि करण लाइ ईंदा रहनि था।